खरड़ो में खुराक खाते जे फूड इंस्पेक्टर जे पुट पारां फूड इंस्पेक्टर जी मुबैना करप्शन खिलाफ ख़बरूं हलाइण ते साफ़ खे धमकियूं। खरड़ो जे साफ़ ऐं सोशल वर्कर्स जो प्रेस क्लब खरड़ो अॻियां सख़्त एहतजाज। खरड़ो में खुराक खाते जे फूड इंस्पेक्टर जी मुबैना करप्शन खिलाफ ख़बरूं हलाइण ते फूड इंस्पेक्टर मोहम्मद बख्श मल्लाह जे पुट कामरान मल्लाह पारां साफ़ नदीम नौशाद भट्टी खे धमकियूं ऐं गैर अखलाक़ी ज़बान इस्तेमाल करण खिलाफ खरड़ो जा साफ़ ऐं सोशल वर्कर्स सरापा एहतजाज बणिजी विया। प्रेस क्लब खरड़ो अॻियां सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो। प्रेस क्लब खरड़ो जे साफ़ियुनि जो सदर अख्तर अली मारिद जी सदारत में हंगामी इजलास डीसी सांगड़ खां फौरी नोटिस वठण जो मुतालबो। ख़बर वांखे ॾियो पिया शहर खरड़ो का जिते खुराक खाते जे फूड इंस्पेक्टर जी मुबैना करप्शन खिलाफ ख़बरूं हलाइण ते साफ़ी खे धमकियूं। अली जाफ़री सोलंकी, HRJDO न्यूज़, हैदराबाद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कल असांजे नुमाइंदे सां जेका ज्यादती थी आहे नदीम नौशाद सां, उनजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं असीं जेको बि जंहिं बि ज्यादती कई आहे उनखे चऊं था त हू असांजे नुमाइंदे खां फौरी तौर ते माफ़ी घुरे। महिरबानी। अस्सलाम वालेकुम। जीअं त असांजो भाउ प्यारो सहाफ़ी सीनियर सहाफ़ी नदीम नौशाद सां कल जेको फूड इंस्पेक्टर जे पुट जेका बदतमीज़ी कई आहे, पहिरीं त असां उनजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं जेको आहे सो इहा घुर बि कयूं था त उनखे फिलफौर जेको आहे सो हुतां हटायो वञे खरड़े मां। हू हिकु सरकारी ऑफिसर न आहे ऐं न ई उन उहिदे ते आहे जो असां सहाफ़ियुनि ते जेको आहे इल्ज़ाम पियो हणे त जेको आहे उनजी इल्ज़ाम तराशी जेको आहे साबित करे या त अचे।